नाज़िन खैरपुर जी सिविल अस्पताल का पोइ सिटी अस्पताल में भी दवाउं की खोट पैदा थी वही। 15 ॾींहनि अंदर गुलन जड़ा 8 मासूम ॿार अड़ाफोत थी विया आहिनि। उन हवाले सां ॾिसूं था वकार हुसैन मंगी जी ही रिपोर्ट। कोई ना होगा बदगुनवान आने वाली नस्लों को देंगे एक नया जहां। Say no to corruption, say no to corruption, say no to corruption, say no to corruption। अॼु जे दौर में सेहत उहा नेमत है जंहिं भी शख्स के मिले तो खुश ऐं तंदुरुस्त रहे तो। अगर जंहिं शख्स के नथी मिले तो नेठ हू तड़पी तड़पी मौत के मुंह ॾांहुं पहुचे तो। अगर सिविल अस्पताल खैरपुर में सेहत की सहूलत की ॻाल्हि कजे तो ॼण उहा मज़ाक जे बराबर हूंदी। खैरपुर सिविल अस्पताल के दवाउन की खोट सिटी अस्पताल ताईं भी पहुची वही। दवाउन की खोट सबब 15 ॾींहनि अंदर गुलन जड़ा 8 मासूम ॿार फोत थी विया आहिनि। सिटी अस्पताल में कालपोल सिरप का सिरज ऐं किनोला भी मरीजन के ॿाहिरां प्राइवेट स्टोर तां ख़रीद करणी पवे थी। सिंध हुकूमत जो सेहत वारियूं सहूलतूं ॾियण वारे दवाऊं भी कूड़ियूं साबित थियूं आहिनि। सिविल अस्पताल सिटी अस्पताल में सेहत जी दिल में आस खणी ईंदड़ मरीज दवाऊं न मिलण सबब मायूस थी मोटी वञनि था। वॾी ॻाल्हि त इहा आहे त सिविल अस्पताल ऐं सिटी अस्पताल में हिक सिरज भी नथी मिले। अगर को सियासी असर रसूख रखंदड़ मरीज सिविल अस्पताल पहुचंदे हू कंहिं सियासी हाउस तां MS के फोन कराईंदो त हुनखे सिविल अस्पताल मां 5000 वारी इंजेक्शन भी मिली वेंदी। वॾे तर्ज में हैरान कंदड़ इहा ॻाल्हि आहे त हिन महिल ताईं कंहिं भी चूंडियल नुमाइंदे दवाउनि जी खोट जो नोटिस न वरितो, जॾहिं त सिविल अस्पताल जो MS डॉक्टर कलीमुल्लाह मेमण पिण दवाऊं मथों खां बंदि हुजण जो राग उगाए रहियो आहे ऐं दवाउनि जी खोट ख़त्म कराइण में हू को भी किरदार अदा न पियो करे। दवाऊं जेके आहिनि इहे असांखे ॿाहिरों मिलियूं आहिनि 5 ॾींहनि खां पोइ माना जेको आहे असांखे वरी ॾेखारे वञो डॉक्टरनि चयो। असां वरी 5 ॾींहनि खां असां वेठा आहियूं नारे में थर में वेठा। असांखे का बि अहिड़ी सहूलियत कान्हे। हे त असां 5000 2000 में गाॾियूं ते किराए तां करे हिते पहुता आहियूं त जीअं असांजी जेका दवा सिटीअ में सुठे नमूने सां केयर कई वञे, पर हिते का बि केयर कान्हे का। ऐं असां 5 पैसनि जूं दवाऊं वरितियूं घटि में घटि 35,000 माना असांजो ख़र्च अची चुको आहे हफ़्ते ॾेढ में। उनखे ज़लील कयो थो वञे। दवाऊं कोई बि अहिड़ो सही नथो मिलनि जो जंहिंसां जेको बुखार पेट जो सूर जेको हल्को थिए। पेट जे सूर लाइ त चऊं था डॉक्टर तव्हां चेक था कयूं न, ॻाल्हाइण जो कोई इख़्लाक़ कोई असां सां कोई तवजो कोन थो कयो वञे। असां दवाऊं ॿाहिरां असां सभु दवाऊं वरितियूं ॿाहिरियों वरितियूं हिते आचार्य डॉक्टर ने ख्याल न कयो। मां वरी तो खणी वियुसि डॉक्टर सुई बुई न पिया हणनि। पोइ खणी वियुसि दादू खां सेवण वारी प्राइवेट में ॾसियोमांसि, हुते फ़र्क़ु न पियो। वरी सेवण ॾसियोमांसि, सेवण में बि माना फ़र्क़ु न पियोसि। वरी आयुमि गंबट हिते वरी चयो वञे खैरपुर में हाणे डॉक्टर दवा लिखी थो ॾियांव, हुते खैरपुर वञी दाख़िल कयो। पोइ हिते आयुमि, हिते सुइयूं इहा 1130 रुपया हिकिड़ी सुई आहे। 1130 रुपये सुई पियो लिखी ॾियनि। सुबुह जो माना 2-3-5 जो सुबुह जो पियो लिखी ॾियनि। 1500-1600 रुपया गरीब माण्हू मज़ूरी तो ॿियो महीनो लथो पियो हज खां वठी। दवाऊं सरकारी ठिप नथी मिलनि। बाक़ी इंजेक्शन जेके बि कुल 2000 जी दवा मुंहिंजी डेली ईंदी। सरकारी दवाऊं विकिणंदा गरीबनि खे कीअं ॾींदा? बस सभु ॿाहिरों लिखी, हिते कान्हे ॿाहिरों वठी। जेकॾहिं सरकारी अस्पताल में दवाऊं मिलणियूं न आहिनि त पोइ अस्पतालूं खोलण जो कहिड़ो फ़ाइदो? सिंध हुकूमत खे घुर्जे तो फौरी तौर ते सरकारी अस्पतालनि खे ताला हणे। कैमरामैन जानमान नार जो गुलशेख सां गॾु वकार हुसैन मंगी, मेरा TV न्यूज़, खैरपुर, मीरस।